ओम शांति। अॼु मुले तारीख़ 18/5/2025। अॼु व्यक्त बापदादा जो रिवाइस कोर्स 25/3/2005। मास्टर ज्ञान सूर्य ठही अनुभूतियुनि जी किरनियूं फैलायो। विधाता ठहो, तपस्वी ठहो। अॼु बापदादा पंहिंजी चारों ओर जे होली हंस ॿारनि सां होली मल्हाइण आया आहिनि। ॿार बि प्यार जी डोर में बंधल हुए होली मल्हाइण लाइ पहुची आहिनि। मिलन मल्हाइण लाइ केतिरो प्यार सां बाबा पहुची विया आहिनि। बाप दादा सर्व ॿारनि जे भाग्य खे ॾिसी करे ॾिसनि पिया केतिरो वॾो भाग्य आहे। जेतिरा ई होलीएस्ट ओतिरा ई मुंहिंजा ॿार हाईएस्ट बि आहिनि। सॼे कल्प में ॾिसो तव्हां सभिनि जे भाग्य सां ऊचो भाग्य ॿियो कंहिंजो बि न आहे। ॼाणंदा आहियो न पंहिंजे भाग्य खे। वर्तमान समय बि परमात्मा पालना, परमात्मा पढ़ाई, परमात्मा वरदान सां पलो था। भविष्य में भी विश्व जे राज्य अधिकारी ठहींदो। ठहिणो ई आहे, इहो त निश्चित आहे, निश्चय ई आहे न। बाद में भी जॾहिं पूज्य ठहींदा त तव्हां श्रेष्ठ आत्मा आहिनि जहिड़ी पूजा विधि पूर्वक ॿिए कंहिंजी बि न थींदी आहे। त वर्तमान भविष्य ऐं असांजो पूज्य स्वरूप में हाईएस्ट अर्थात ऊच ते ऊच आहिनि। असांजा जड़ चित्र उन्हनि जी बि हर कर्म जी पूजा थींदी आहे। अनेक धर्म पितायूं महान आत्मायूं हुयूं, लेकिन ईअं विधि पूर्वक पूजा त तव्हां ऊच ते ऊच परमात्मा ॿारनि जी ई थींदी आहे। छो जो हिन समय हर कर्म में कर्मयोगी ठही कर्म करण जी विधि जो फल पूजा बि विधि पूर्वक थींदी आहे। छो जो हिन समय असां हर कर्म बाबा जी यादि में कंदा आहियूं न, त इन करे असांजी पूजा बि विधि पूर्वक थींदी आहे। सो देवियुनि जा बि अलॻि अलॻि चित्र ठाहे रखिया अथनि, है न। इहो रूप उहो रूप तॾहिं त एॾा सारा देवी देवता आहिनि। त जॾहिं उन्हनि हर कर्म बाप जी यादि में कयो आहे तॾहिं त उन्हनि जो भक्ति मार्ग में बि अहिड़ा रूप ठाता अथनि न। हिन संगम समय जे पुरुषार्थ जी प्रालब्ध त ऊचे ते ऊचे भॻवान तव्हां ॿारनि खे बि ऊचे ते ऊची प्राप्ति कराईंदा आहिनि। होली अर्थात पवित्रता। होलीएस्ट बि आयो, हाईएस्ट बि आयो। हिन ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे पवित्रता। संकल्प मात्र भी अपवित्रता श्रेष्ठ ठहण न ॾींदी आहे। पवित्रता ही सुख शांति जी जननी आहे। पवित्रता सर्व प्राप्तियुनि जी चाबी आहे। इन करे तव्हां सभिनि जो स्लोगन इहे ई आहे, पवित्र ठहो, योगी ठहो। जो होली बि यादगार आहे, उन में बि ॾिसो कीअं पहिरों जलाईंदा आहिनि, पोइ मनाईंदा आहिनि। पहिरों जलाईंदा आहिनि, पोइ मनाईंदा आहिनि। जलाइण जे बिना न मनाईंदा आहिनि। अपवित्रता खे जलाइण योग जे अग्नि द्वारा अपवित्रता खे जलाईंदा आहिनि। उनजो यादगार वो आग में जलाईंदा आहिनि। ऐं जलाइण खां पोइ जॾहिं पवित्र ठहींदा आहिनि त ख़ुशियूं मनाईंदा आहिनि न। त उहो जलाए करे ख़ुशियूं मनाईंदा आहिनि। असां बि जॾहिं योग अग्नि सां पूरी अपवित्रता खे जलाए ॾींदा आहियूं त असां बि ख़ुशियूं मनाईंदा आहियूं। पवित्र ठहिण जो यादगार मिलन मनाईंदा आहिनि। छो जी तव्हां सभी बि जॾहिं अपवित्रता खे जलाईंदा आहियो, परमात्मा जे संग जे रंग में लाल थी वेंदा आहियो। त सर्व आत्माउनि प्रति शुभकामना जो मिलन मनाईंदा आहियो। इन जो यादगार मंगल मिलन मनाईंदा आहिनि।
इन लाइ बाप दादा सभी ॿारनि खे इहे स्मृति ॾियारींदा आहिनि कि सदा हर हिक सां दुआयूं वठो, दुआयूं ॾींदा हलो, है न। हर हिक सां दुआयूं वठंदा हलो, दुआयूं ॾींदा हलो। पंहिंजी दुआयुनि जी शुभभावना सां मंगल मिलन मनायो, है न। जॾहिं असां पवित्र आत्मा थी वेंदासीं, सर्व आत्माउनि प्रति शुभभावना शुभकामना जो मिलन मनाईंदासीं। असां कीअं मिलन मनाईंदा आहियूं? परमात्मा रंग में लाल थी वेंदा आहियूं, रंगजी वेंदा आहियूं, पोइ कीअं सर्व आत्माउनि सां मिलन मनाईंदा आहिनि? शुभभावना शुभकामना सां। इनखे इन जो यादगार मंगल मिलन मनाईंदा आहिनि। इन करे बाप दादा सभी ॿारनि खे स्मृति ॾियारींदा आहिनि कि सदा हर हिक खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। पंहिंजी दुआयुनि जी शुभभावना सां मंगल मिलन मनायो। छो जी अगरि कोई बदुआ बि ॾींदो आहे त उहो परवश अपवित्र हुजण जे कारण, अगरि तव्हां बदुआ खे मन में समाईंदा आहियो त तव्हां ख़ुशि रहंदा आहियो, सुखी रहंदा आहियो। या व्यर्थ संकल्प जो शो छा, कीअं, केरु हिन दुख जो अनुभव कंदा आहियो, छा कंदा आहियो? बदुआ वठण अर्थात पंहिंजे खे बि दुखी अशांत अनुभव कराइण। जो बाप दादा श्रीमत आहे, सुख ॾियो सुख वठो, हुन श्रीमत जो उल्लंघन थी वेंदो आहे न, त सभी त हाणे सभी ॿार दुआयूं ॾियो, दुआयूं वठणु सिखिया आहियो न। त पहिरियों अपवित्रता खे जलायो, बाबा जे संग जे रंग में ख़ुदि खे रंगी वठो, ख़ुशियूं मनायो, हिक ॿिए सां शुभभावना शुभकामना सां मिलन मनायो, है न। मंगल मिलन मनाईंदा आहियो शुभभावना शुभकामना सां। इन करे बाबा सभिनि खे चईंदा आहिनि कि स्मृति दिलाईंदा आहिनि कि हर हिक खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, कंहिंजी बदुआ वठो ई न। प्रतिज्ञा दृढ़ता सां प्रतिज्ञा करो, दृढ़ता सां प्रतिज्ञा करो। सुख वठिणो आहे, सुख ॾियणो आहे, दुआयूं ॾियणियूं आहिनि, दुआयूं वठणियूं आहिनि। प्रतिज्ञा हिम्मत आहे, जंहिंमें हिम्मत आहे। अॼु खां दृढ़ता जो संकल्प वठंदासीं, दुआयूं वठी दुआयूं ॾींदासीं, उहा हथ ठाहियो। पको आहे, कचो न हुजिणो खपे। कचा ठाहींदव न त कचे फल खे चिड़िया ॾाढी खाई वठंदी आहे। दृढ़ता सफलता जी चाबी आहे। सभिनि वटि चाबी आहे चाबी क़ाइमु आहे। माया चोरी त न करे वठंदी आहे, उन्हनि खे बि चाबी सां प्यार आहे। बाबा चवनि था माया खे बि चाबी सां प्यार आहे। कहिड़ी चाबी सां? माया खे बि असांजी दृढ़ता सफलता जी चाबी आहे। जेको दृढ़ संकल्प कंदा आहियूं न त माया उन्हनि में विघ्न विझण जी कोशिशि कंदी आहे। सभिनि वटि चाबी आहे चाबी क़ाइमु आहे। माया चोरी त न करे वठंदी आहे न, उनखे बि चाबी सां प्यार आहे। स्थिर संकल्प कंदे हुए संकल्प इमर्ज करो, मर्ज न करो। इमर्ज करो कि मूंखे करिणो ई आहे, है न। मूंखे करिणो ई आहे, ठहिणो ई आहे, थियणो ई आहे, थियल ई आहे। इनखे चइबो आहे निश्चय बुद्धि विजयन। ड्रामा विजय जो ठहियल ई आहे, सिर्फ़ु रिपीट करिणो आहे। भला असांखे सभु कुझु सेट आहे, बसि उते वञी करे उअं ई सेम पार्ट वॼाइणो। पार्ट बि फीड आहे, बसि असांखे प्रेज़ेंट रहणो आहे। ठहियल आहे न, रिपीट करे ठाहिणो आहे। ठहियल ड्रामो आहे, रिपीट करे बसि ठाहिणो आहे। मुश्किल आहे, कॾहिं कॾहिं मुश्किल थी वेंदो आहे। मुश्किल छो थींदो आहे? पंहिंजे पाण खे सहज, पंहिंजे पाण ई सहज खे मुश्किल करे ॾींदा आहियूं।
नंढी सी ग़लती करे वठंदा आहियो, पतो आहे कहिड़ी ग़लती कंदा आहियो। बाप दादा खे अगरि हुन समय ॿारनि ते ॾाढो रहम, छा चऊं, प्यारु ईंदो आहे। बाबा खे छा प्यारु ईंदो आहे? हिकु तरफ़ त चईंदा आहिनि कि बाप सां गॾु कंबाइंड आहिनि, है न। जॾहिं ॿारनि खे मुश्किल लॻंदो आहे न त ॿारनि ते बाबा रहम कंदा आहिनि कि हिकु तरफ़ त ॿार चवनि था कि असां बाप दादा सां गॾु आहियूं, बाप दादा असां गॾु आहिनि, असां कंबाइंड आहियूं। साथ न कंबाइंड, त कंबाइंड आहियो, डबल फोनस कंबाइंड आहियो। कंबाइंड मतिलबु बाबा जो संकल्प और कर्म उहो असांजो। हर कर्मेंद्री बाबा जे इशारे ते कर्म करे, सूक्ष्म और स्थूल। एतिरो कंबाइंड असांखे बाप दादा सां गॾु रहणो। साथ न कंबाइंड, डबल फोनस कंबाइंड आहियो न। पुठियां वारा कंबाइंड आहिनि, गैलरी वारा कंबाइंड आहिनि। अच्छा, अॼु बाप दादा खे समाचार मिलियो, मधुबन निवासी पांडव भवन ज्ञान सरोवर ऐं हितां वारा बि अलॻि हॉल में वेही ॿुधनि था। त उन्हनि खे बि बाप दादा पुछनि था कि तव्हां सदा ई बाप दादा सां कंबाइंड रहंदा आहियो? हथ उठायो। जॾहिं सर्वशक्तिवान बाप दादा कंबाइंड आहे, पोइ अकेलो छो ठही वेंदा आहियो? अगरि तव्हां कमज़ोर बि आहियो त बाप दादा त सर्वशक्तिवान आहे न। अकेला ठही वेंदा आहियो तॾहिं ई कमज़ोर थी वेंदा आहियो। कंबाइंड रूप में रहो। सदा ई असांखे कंबाइंड रूप में रहणो आहे, कॾहिं बि अकेलो न थियणो। बाप दादा हर हिकु ॿार जे हर समय सहयोगी आहिनि। शिव बाप परमधाम सां आया ई छो आहिनि? कंहिं लाइ आहिनि? ॿारनि जे सहयोगी ठहिण लाइ आहिनि। ॾिसो, ब्रह्मा बाप बि व्यक्त खां अव्यक्त थिया, कंहिं लाइ? साकार शरीर का अव्यक्त रूप में ज़्यादा से ज़्यादा सहयोग ॾेई सघंदा आहियूं। त जॾहिं बाप दादा सहयोग ॾियण लाइ ऑफर करनि था त अकेला छो थी वेंदा आहियो? महिनत में छो लॻी वेंदा आहियो? 63 जन्म त महिनत कई, छा उहो महिनत जो संस्कार हाणे बि खींचंदा आहिनि? साथ आहे त साथी जो साथ वठो न, बाप दादा जो। मोहब्बत में रहो, लव में लवलीन रहो। मोहब्बत महिनत सां मुक्त कराइण वारी आहे। महिनत सुठी लॻंदी आहे, छा आदत सां मजबूर थी वेंदा आहियो। सहज योगी बाप दादा, सहज योगी आहियो न। बाप दादा विशेष ॿारनि जे लाइ परमधाम सां सौगात खणी आया आहिनि। पतो आहे छा सौगात लाइ आहिनि? तिरी ते असांजे लाइ विश्त लाइ आहिनि, हथेली ते स्वर्ग लाइ आहिनि। पंहिंजो चित्र बि आहे न, राम राज्य भाग्य लाइ आहिनि, ॿारनि जे लाइ। बाबा राज्य भाग्य लाइ आहिनि, ॿारनि जे लाइ। इन करे बाप दादा खे महिनत सुठी न लॻंदी आहे। असांखे हाणे महिनत न करणी आहे। बाप दादा हर ॿार खे महिनत मुक्त मोहब्बत में मग्न ॾिसणु चाहींदा आहिनि। त महिनत व माया जी युद्ध सां मुक्त थियण जे अॼु संकल्प द्वारा होली जलायो। होली जॾहिं जलाईंदा आहिनि त अॼु छा जलाइजो? महिनत ऐं माया जी युद्ध सां मुक्त। महिनत ऐं माया जी युद्ध सां मुक्त, इहा संकल्प द्वारा होली जलायो। जलाइण मतिलबु नाम निशान ख़तमु। कोई बि चीज़ जलाईंदा आहियूं त नाम निशान ख़तमु थी वेंदो आहे न। त ईअं होली मल्हाईंदा आहियो। कीअं होली मल्हायो? रोज़ु होली मल्हायो। कुझु न कुझु पंहिंजी विकार, बुराई, कमी कमज़ोरियुनि खे जलाईंदा वञो। हथ त हिलाइनि था, बाप दादा हथ ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। लेकिन चऊं छा कयूं? छा की न? लेकिन चऊं, मन जो हथ हिलाइणो,
न बाप दादा हथ ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन मन जो हथ हिलाइणु, हीअ हथ हिलाइणु त ॾाढो ईज़ी आहे। अगरि मने करिणो ई आहे त थियल ई आहे। नया बि ईंदा रहंदा आहिनि। जो पहली बार आया आहिनि मिलन मल्हाइण, उहो हथ उठायो। डबल फॉर्नर्स में बि आहिनि। हाणे जो बि पहिरीं बार आया आहिनि, बाप दादा उन्हनि खे विशेष उन्हनि खे पंहिंजो भाग्य ठाहिण जी मुबारक ॾियनि था। लेकिन इहा मुबारक स्मृति में रखिणो आहे। ऐं हाणे सभिनि खे लास्ट फास्ट वञण जो चांस आहे न। इहा भाग्य असांखे छा करिणो आहे, स्मृति में रखिणो आहे। ऐं लास्ट फास्ट वञण जो चांस आहे। बाबा चवनि था शो जी फाइनल रिज़ल्ट अञा आउट न थी आहे, त लास्ट में अचण वारा बि पहिरियों वारनि सां लास्ट में आया आहियो न, त लास्ट वारा लास्ट टू फास्ट, फास्ट टू फर्स्ट वञी सघंदा। छुट्टी आहे, वञी सघंदा आहियो। त सदा इहे लक्ष्य यादि रखिणो आहे कि मूंखे अर्थात मुंहिंजी आत्मा खे फर्स्ट क्लास में अचिणो ई आहे। हा, VIP ॾाढा आया आहिनि, टाइटल्स VIP जो आहे। त जो बि VIP आया आहिनि उन्हनि खे लंबो हथु उठायो। क़रीब 150 भारत जा महिमान बाप दादा जे साम्हूं वेठा आहिनि। बाबा उन्हनि खे वेलकम करनि था। बाबा उन्हनि खे वेलकम करनि था, पंहिंजे घर में अचण जी वेलकम। भले पधारियो। हाणे त परिचय जे लाइ VIP चईंदा आहियूं, लेकिन हाणे VIP सां VIP ठहिणो आहे। ॾिसो देवताऊं तव्हांजी जड़ जेतिरा VIP आहिनि, त असांखे बि पूर्वज जहिड़ो ठहिणो आहे। बाप दादा ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। रिलेशन में आया आहिनि। जो VIP आया आहिनि उहो उठो। वेही करे थकी विया आहियो न, थोरो उठो। अच्छा, अॼु वर्तमान समय बाप दादा 2 ॻाल्हियुनि खे बार अटेंशन दिलवाइनि था। बाप दादा घड़ी बार असांखे 2 ॻाल्हियूं अटेंशन दिलाइनि था। हिकु स्टॉप, बिंदी लॻायो। ॿियो पॉइंट, बिंदी लॻायो। ॿियो आहे स्टॉक जमा करो। ॿई ॾाढा ज़रूरी आहिनि, स्टॉप ऐं स्टॉक जमा करो। छो जी स्टॉप चइण सां परमधाम में हली वेंदासीं, ऐं जेतिरो स्टॉक जमा हूंदो उन अनुसार असां सत्युग में ईंदासीं। 3 खज़ाना विशेष जमा करो। हिकु पंहिंजी पुरुषार्थ जी प्रारब्ध अर्थात प्रत्यक्ष फल उहा जमा करो। ॿियो आहे सदा संतुष्ट रहनि, संतुष्ट करणु। सिर्फ़ु रहणो न आहे, करिणो बि आहे। उन जे फल स्वरूप दुआयूं जमा करो। संतुष्ट रहणु ऐं करणु, उन जे फल स्वरूप असांखे दुआयूं जमा करणियूं। न त जमा 3 खज़ाना विशेष जमा करो। हिकु त पंहिंजे पुरुषार्थ जी प्रारब्ध अर्थात प्रत्यक्ष फल उहो जमा करो। मतिलबु जो प्रत्यक्ष फल मिले थो उहो बि बाबा खे ॾियो। बाबा कराई त जमा थींदो। हाणे स्वीकार करे वठंदव त वियो। ॿियो छा करो, संतुष्ट रहो, संतुष्ट करो। सिर्फ़ु रहणो न आहे, करिणो बि आहे। उन जे फलस्वरूप पोइ जॾहिं रहंदासीं त उन जे फलस्वरूप असांखे दुआयूं जमा थी। दुआयुनि जो खातो कॾहिं कोई ॿार जमा कंदा आहिनि, लेकिन हलंदे कोई नंढी वॾी ॻाल्हि कंफ्यूज़ करे ॾींदी। असां दुआयूं ॾेई हलूं था,
लेकिन कोई अहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं। हिमतहीन थी करे जमा थियल हुई खज़ाननि ते बि लकीर लॻाए ॾी। हाणे ताईं त असां सुठो कमु करे जमा करूं पिया, हाणे कोई ॻाल्हि अहिड़ी थी असां हुन में मुंझी वियासीं, कुझु अहिड़ो करे छॾियो त पोइ हिमतहीन थी करे जमा थी हुई खज़ाने ते लकीर लॻाए छॾियो। त दुआनि जो खातो जमा करो, दुआनि जो खातो जमा करो। उन जी विधि छा आहे? संतुष्ट रहनि, संतुष्ट करणु, त ईअं जमा करो। टियों आहे सेवा द्वारा सेवा जो फल जमा करणु। हिक में बाबा उनखे ॾिनई, वरी ॿिए खे संतुष्ट, वरी ॿिए खे, ईअं असांखे जीवन में सदा संतुष्ट करे हलणो ई आहे। त दुआनि जो खातो बि जमा, उन जी विधि संतुष्ट रहणु करणु। टियों आहे सेवा द्वारा सेवा जो फल जमा करणु व खज़ानो जमा करणु। सेवा द्वारा सेवा जो बाबा चवनि था सेवा द्वारा सेवा जो फल जमा करणो आहे या खज़ाना जमा करणा आहिनि। ऐं सेवा में भी विशेष हिकु त संतुष्ट रही जमा करो, सेवा द्वारा जमा करो, प्रत्यक्ष फल जमा करो। सेवा द्वारा भी विशेष निमित्त निर्माण और निर्मल वाणी रहे। सेवा बेहद जी सेवा मुंहिंजी न आहे, ये करन करावनार बाबा मूंखां कराइनि था, ये सेवा आहे। इनखे चइबो आहे बेहद जी सेवा। त ये टई खाता चेक करो, टई ही खाता जमा आहिनि, टई ही खाता जमा आहिनि। बाबा चवनि था चेक करो, मुंहिंजो पन जो अभाव आहे, मुंहिंजो पन न हुजणो खपे। बाबा 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 तव्हांखे अगरि कोई एप्रिशिएट भी करे थो, तव्हांखे कोई अवॉर्ड भी ॾिए थो, त बि बाबा तव्हांखे था ॾियनि, बाबा तव्हांखे था ॾियनि। इच्छा मात्रम अविद्या, सोचता आहिनि हिन वर्ष में छा करिणो आहे, सीज़न पूरी थी हाणे 6 मास छा करिणो आहे। त हिकु त खाता जमा करो, सुठी रीति सां चेक करो, काथे कोने में हद जी कोई इच्छा त न आहे, मां मुंहिंजोपन त न आहे, लेवता त न आहियो न, विधाता ठहिया आहियो न, लेवता न ठहिणो, न नाम न मान न शान, न मान न नाम न मान न शान, कंहिंजी भी लेवता न, सदा ही देवता विधाता। हर एक संकल्प बोल कर्म सभिनि खे ॾींदा हलो, ॾींदा हलो, ॾींदा हलो। ॾींदे ॾींदे सभु आत्मायूं पंहिंजो पंहिंजो वरसो वठी करे, जेके मुक्ति धाम में वञो मुक्ति धाम में वेंदियूं, जेके स्वर्ग में अचणो स्वर्ग में। हाणे दुख ॾाढो 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 वधे थो, वधंदो ई रहंदो। इन करे मास्टर सूर्य ठही करे अनुभूतियुनि जी किरणियूं फैलायूं। जीअं सूर्य हिकु समय ते केतिरी प्राप्ति कराईंदो आहे, हिकु प्राप्ति न कराईंदो आहे, सिर्फ़ु रोशनी न ॾींदो आहे, पावर बि ॾींदो आहे, अनेक प्राप्तियूं कराईंदो आहे न सूरज। ईअं तव्हां सभी बि 6 मास में ज्ञान सूर्य ठही, तव्हां बि 6 मास, बाबा चवनि था कि हाणे 6 मास छा करो, ज्ञान सूर्य ठही करे सुख ख़ुशी शांति सहयोग जी किरणियूं फैलाईंदा, अनुभूति करायो। तव्हांजी सूरत खे ॾिसंदे ई माण्हुनि जी दुख जी लहर सां कम सां कम मुस्कुराइनि त सही, वैसे त दुख ई भुलिजी वञनि, न त कम से कम तव्हांखे ॾिसी करे उहो पंहिंजो दुख भुलिजी करे मुस्कुराइनि त सही।
दृष्टि सां हिमत अची वञे त इहा अटेंशन ॾियणो आहे। विधाता ठहिणो आहे, तपस्वी ठहिणो। अहिड़ी तपस्या करो जो तपस्या जी ज्वाला कोई न कोई अनुभूति कराए। सिर्फ़ु वाणी न ॿुधे, अनुभूति करायो। अनुभूति अमर थींदी आहे। सिर्फ़ु वाणी थोरो समय सुठी लॻंदी आहे, सदा यादि न रहंदी आहे। इन करे अनुभव जी अथॉरिटी ठही अनुभव कराईंदा। जो भी संबंध संपर्क में अचे उन्हनि खे हिम्मत, उमंग, उत्साह पंहिंजी सहयोग सां, बाप दादा जे कनेक्शन सां दिलायो। पंहिंजे ऐं बाप दादा जी ज़्यादा महिनत न करायो। ख़ुदि जो सहयोग ॾियो, बाप दादा जो सहयोग दिलायो ऐं उनखे उमंग उत्साह मिलायो। ज़्यादा मेहनत न करायो, न ख़ुदि मेहनत करो न ॿियनि खे करायो। निमित आहियो न त वाइब्रेशन अहिड़ा उमंग उत्साह जा ठाहियो जो गंभीर भी उमंग उत्साह में अची वञे, ख़ुशी सां मन नचणु लॻी वञे। ॿुधियो छा करिणो आहे, ॾिसंदासीं हाणे बाबा रिज़ल्ट। केतिरनि खे तव्हां उमंग उत्साह में लायो था, कंहिं स्थान केतिरी आत्माउनि खे दृढ़ ठाहियो, ख़ुदि दृढ़ ठहियो, केतिरी आत्माउनि खे दृढ़ ठाहियो। साधारण पोता में न ॾिसंदा बाबा। भूल न कई, कूड़ न ॻाल्हायो, कोई विक्रम न कयो, लेकिन केतिरी आत्माउनि खे असां उमंग उत्साह में लायो। केतिरी आत्माउनि खे असां उमंग उत्साह में लायो। केतिरी आत्माउनि खे तव्हां अनुभूति कराई, दृढ़ता जी चाबी ॾिनी। इहे बाबा चेक कंदा आहिनि। ठीकु आहे न, करिणो आहे। बाप दादा बि छो चवनि की कंदव, न करिणो ई आहे। तव्हां न कंदव त ॿियो केरु कंदो? पुठियां अचण वारा तव्हां ई कल्प कल्प जे बाप सां अधिकारी ठहिया आहियो न, सभिनि खे ॾियण लाइ। बाबा असांखे अधिकारी ठाहिनि था, बाबा ॾियनि था। पोइ बाबा परमधाम में विश्राम करणु हली वेंदा। पोइ नंबरवार हर आत्मा अची करे बाबा द्वारा जो प्राप्त आहे उहो विश्व में बाबा चए न बनी बनाई, बसि रिपीट करिणो। हाणे बाबा असांखे ॾियनि था, मास्टर गॉड ठाहिनि था। पोइ बाबा मथे हली वेंदा। पोइ असां नंबरवार मास्टर गॉड हेठि अची करे सभिनि खे बसि उहा अनुभूति असां द्वारा ऑटोमेटिक थींदी। कुझु महिनत न करणी पवंदी। बाबा सभु कुझु करे था वञनि, असांखे सिर्फ़ु हेठि अचिणो आहे। उहा कैसेट पाणे हलंदी वेंदी, कीअं असां द्वारा सभिनि खे उहा लाइट माइट फैलजंदी रहंदी। बाप दादा चवनि था की न मुंहिंजा ॿार त कल्प कल्प जा अधिकारी आहे, ठहिया ठहिया कल्प कल्प जा अधिकारी ठहिया हुया, हाणे बि ठहनि था ऐं कल्प कल्प हिननि खे ई ठहिणो। अहिड़ो दृढ़ पूर्वक ॿारनि जो संगठन बाप दादा खे ॾिसणो ई आहे। अहिड़ो दृढ़ पूर्वक संगठन बाप दादा खे ॾिसणो ई आहे, ठहिणो ई आहे। मन जो हथु उठायो, दृढ़ निश्चय जो हथु उठायो। इहे त सभु पास थी विया। सभिनि उठायो हथु त बाबा चवनि था इहे त सभु पास थी विया। पास आहियो न। असांखे हाणे छा करिणो आहे, उमंग उत्साह में रहणो आहे, ॿियनि खे बि उमंग उत्साह में लाइणो आहे। दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, दृढ़ता जी चाबी ॾियो, सदा सुखी रहो। चारों ओर जी दिल तख्त नशीन ॿारनि खे दूर वेठे बि परमधाम परमात्मा प्यार जे अनुभव करण वारे ॿारनि खे सदा होली अर्थात अपवित्रता जो फाउंडेशन दृढ़, सदा होली अर्थात पवित्रता जो फाउंडेशन दृढ़ करण वारा, सदा होली अर्थात पवित्रता जो फाउंडेशन दृढ़ करण वारा
स्वप्न मात्र भी अपवित्रता जो अंश सां भी दूर रहण वारा अहिड़ा महावीर महावीरनी ॿारनि खे सदा हर समय सर्व जमा जो खातो जमा करण वारा संपन्न ॿारनि खे सदा संतुष्ट मणी ठही संतुष्ट रहणो करण वारे बाप समान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार दुआयूं केॾी सारी दुआयूं ॾियण खां पोइ बि लास्ट में बाबा वरी चवनि था बाप दादा जो यादि प्यार दुआयूं नमस्ते। दादियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था। दादी त गुरू भाई आहे न, साथ में वेठा आहियो, भाई साथ में वेंदा आहिनि। अच्छा, बाप दादा रोज़ स्नेह जी मालिश कंदा आहिनि। निमित आहियो न, ये मालिश करण वारो हली वेंदो, ये मालिश त हल्दी ई रही। बाबा चवनि था बाप दादा रोज़ स्नेह जी मालिश कंदा आहिनि। निमित आहियो न, इन करे बाबा सॼी मालिश कंदा आहिनि। ये मालिश ये मालिश ही असांखे हलाए थी। अच्छा, हाणे सभिनि जो एग्ज़ाम्पल ॾिसंदा, ॾिसी करे सभिनि खे हिमत ईंदी। सुठो आहे जेको बि बाबा जो कार्य हले पियो त उन्हनि सभिनि खे ॾिसी करे बाप दादा सोचे कि हाणे ये सोचे था, बाबा चवनि था कि हाणे सभु ॿार इहे असांखे सम्झी वठिणो आहे कि असां सभु आत्मायूं भाव आहियूं। हाणे असांखे एग्ज़ाम्पल, तव्हां सभिनि जो एग्ज़ाम्पल ॾिसी करे सभिनि खे हिमत ईंदी आहे। बाबा दादियुनि सां ॻाल्हाइनि पिया। निमित दादियुनि जी समान सेवा में निमित भाव में अॻियां वधणो आहे। त दादियुनि खे ॾिसी सभिनि खे अंदरि ईंदो आहे न, दादियुनि जी जोड़ी केॾी पकी हुई। हिकु चईं ॿिए मञे, ॿिए चईं टे मञे, त उन्हनि जी जेकी यूनिटी हुई जंहिंजे कारण यज्ञ एॾो अॻियां वधियो। यूनिटी खे ॾिसी करे सभु सोचता आहिनि असां बि ईअं ठहूं। करावनार कराए थो, हलाइण वारो हलाए थो। ये निमित भाव सेवा कराईंदो आहे। मापन आहे कुझु बि मापन ईंदो आहे। बाबा प्रश्न पुछे ईंदो आहे, चेक करो। बसि बाबा 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 सॼे विश्व जे अॻियां निमित एग्ज़ाम्पल आयो त बाप दादा बि सदा विशेष यादि प्यार ऐं बाप दादा बि विशेष अहिड़ी आत्माउनि खे यादि पिया ॾियनि था, दुआयूं बि ॾियनि। सॼे विश्व जे अॻियां निमित एग्ज़ाम्पल दादियुनि खे बाप दादा विशेष यादि प्यार दुआयूं ॾियनि था। अच्छा, ॾाढा आहिनि त सुठो आहे। लास्ट टर्न फास्ट वियो आहे। अच्छा, डबल विदेशी मुख्य टीचर भाउ भेणनि सां सभी मिली करे सभी जी पालना करण जे निमित ठहींदा आहियो। इहे ॾाढो सुठो पार्ट आहे। ख़ुदि बि रिफ्रेश थी वेंदा आहियो, ॿियनि खे बि करे ॾींदा आहियो। सुठो प्रोग्राम कंदा आहियो न। बाप दादा खे पसंदि आहे। बाबा विदेशी भाउ भेण जो निमित टीचर्स जे लाइ बाबा निमित उन्हनि खे चवनि था, लेकिन हाणे सभु पंहिंजे पंहिंजे खे निमित सम्झी करे बाप दादा जी इहा ॻाल्हि पाण जे ॿुधी में रखनि कि ख़ुदि बि रिफ्रेश थींदा आहियो, ॿियनि खे बि रिफ्रेश कंदा आहियो, सुठो प्रोग्राम ठाहींदा आहियो। ख़ुदि रिफ्रेश थींदा आहियो तॾहिं त ॿियनि खे बि रिफ्रेश करे सघंदा न। ॾाढो सुठो आहे। सभिनि रिफ्रेशमेंट सुठी कई, बाप दादा ख़ुशि आहिनि। ॾाढो सुठो आहे। अच्छा, ओम शांति वरदान आहे। नॉलेजफुल स्थिति द्वारा परिस्थितियुनि खे पार करण वारा अंगत समान अचल अडोल ठहो। रावण राज्य जी कोई भी परिस्थिति व व्यक्ति जरा भी संकल्प रूप में भी असांखे हिलाए न कि इहो छा थी वियो। चेक कजो, कोई संकल्प रूप में भी हिलाईंदो आहे कि हाणे छा थींदो, इहो छो थियो। ईअं अचल अडोल भव जी वरदानी ठहो।
मां अचल अडोल आत्मा इन ते वरदानी ठहो। शुजी कोई बि विघ्न किराइण जे लाइ न मजबूर ठाहिण लाइ ईंदो आहे। नॉलेजफुल कॾहिं पेपर खे ॾिसी करे कंफ्यूज़ न थींदा। नॉलेजफुल कॾहिं पेपर खे ॾिसी करे कंफ्यूज़ न थींदा। माया कहिड़े बि रूप में अची सघंदी आहे, लेकिन तव्हां योग अग्नि जगाए करे रखो, नॉलेजफुल स्थिति में स्थित रहो तो सब विघ्न स्वतः समाप्त थी वेंदा। तव्हां योग अग्नि जगाए करे रखो, नॉलेजफुल योग अग्नि बि हुजे, नॉलेजफुल ठही करे बाबा चवनि था कि योग अग्नि एॾी सुठी रखो, तव्हां योग अग्नि जगाए करे रखो, नॉलेजफुल स्थिति में रहो त सब विघ्न स्वतः समाप्त थी वेंदा ऐं तव्हां अचल अडोल स्थिति में स्थित रहंदा। स्लोगन आहे शुद्ध संकल्प जो खजानो जमा करो त व्यर्थ संकल्प में समय न वेंदो। सदा ही शुद्ध संकल्प रहंदो न असांजे मन में, शुद्ध संकल्पनि जो खजानो रहंदो त कोई बि ॻाल्हि थींदी रहे, लेकिन असां कॾहिं बि व्यर्थ नेगेटिव ॻाल्हियुनि में न फंसदासीं, पंहिंजो समय न गवाईंदासीं। जी असां वटि आहे ई शुद्ध संकल्प। असांखे पतो आहे इहा ॻाल्हि हाणे लड़ाई थी, असांखे पतो आहे लड़ाई छो थी थिए, असां हलचल में आयासीं। असां पंहिंजे शुद्ध संकल्पनि में जो बाबा असांखे ॿुधायो अथई कि सदा मूंखे यादि करो, लड़ाई त लॻणी आहे, परिस्थितियूं त अचणियूं आहिनि, लेकिन तव्हांखे सदा मूंखे यादि करे हलणो ई आहे, शो शाह में फसणो ई न आहे। तव्हां सोचो भई हा भई लड़ाई लॻी, बसि परम धाम में वेंदसि, बसि स्वर्ग जी दुनिया में ईंदसि। इहे शुद्ध संकल्पनि जो खज़ानो जमा रखो त फालतू ॻाल्हियूं ईंदियूं ई न, इहे छो, इहे छा आहिनि, इहे छो कई। अव्यक्त इशारो रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। प्योरिटी जी पर्सनैलिटी जे आधार ते ब्रह्मा बाबा आदि देव जो पहिरियों प्रिंस ठहियो। फुल प्योरिटी है न, त बाबा असांखे चवनि था कि प्योरिटी जी पर्सनैलिटी जे आधार ते ब्रह्मा बाबा आदि देव जो पहिरियों जन्म, पहिरियों प्रिंस न ठहिया, पहिरियों प्रिंस ठहिया। कंहिंजे आधार ते? प्योरिटी जी पर्सनैलिटी जे आधार ते ब्रह्मा बाबा आदि देव पहिरियों प्रिंस ठहिया। ईअं तव्हां बि फॉलो फादर करे 1 नंबर जी पर्सनैलिटी जी लिस्ट में अची वञो। शुजी ब्राह्मण जन्म जे संस्कार ही प्योरिटी है। असांजी श्रेष्ठता व महानता ही प्योरिटी आहे। असांजी श्रेष्ठता और महानता ही प्योरिटी आहे। त असांखे सदा यादि रखो कि असां प्योर आत्मा आहियूं। असांजो निजी संस्कार, निजी गुण, असांजो धर्म, असां आत्माउनि जो धर्म कहिड़ो आहे? सदा शांत ऐं शुद्ध रहणु, सदा शांत ऐं शुद्ध रहणु। असांजी श्रेष्ठता ऐं महानता ही प्योरिटी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।